मंदिर मंगरियो पारा जेका सकाफ़ती हवाले से मच कचेरी कोठाई वही है। इतने मुख़्तलिफ़ फनकार जेके आहिनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करी रहिया आहिनि। हिते सुगड़ पहुता आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं इन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त 3 दिसंबर जे हवाले से उन्हनि कहिड़ियूं तयारियूं कनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सुठा VIP प्रोग्राम थियनि था, जीअं त सिंधी माण्हू सुजाग थियनि था। हीअ सिंध TV जी महिरबानी आहे। असांजी अञा बि दुआ आहे त हीअ सिंध सदाईं आबाद हुजे। अहिड़ा कई प्रोग्राम थियनि, जज़्बा जोश जाॻनि। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं इन्हनि प्रोग्रामनि सां माण्हुनि जो जज़्बो जाॻे थो, उहो जेको आहे कॉन्फिडेंस फील कनि था ऐं ख़ासि तौर ते जेको आहे नौजवाननि में जेको आहे इहो शऊर उभरे थो असांजी पुराणी सकाफ़त कहिड़ी आहे ऐं असां अबा ॾाॾा कीअं रहंदा हुआ। असांजो कल्चर है, असांजी सकाफ़त है, ख़ुसूसन सिंध TV वारनि ऐं डॉक्टर अब्दुल करीम राजभर वारनि जो महिरबानी हुजे एॾो प्रोग्राम मुनक़द करण लाइ असांखे सहकार कयो ऐं असां सां हमत अफ़ज़ाई कई। सभिनी दोस्तनि खे असां जस ॾियूं था। अब्दुल करीम राजभट साहब खे सिंध TV जे इन सॼे सथ खे असां मुबारकबाद ॾियूं था। मुख़्तलिफ़ फनकारनि जा वीचार ॿुधाया, हिते जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हिते जेके मुख़्तलिफ़ फनकार आहिनि सकाफ़ती हवाले सां पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करी रहिया आहिनि। कैमरामैन सुमार रहमो सां जवाहर नोरियो, सिंध TV न्यूज़, राजकोट।